ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 84 जे बे भाग में ॾिठो त राजा वासुदेव जी पंहिंजो यज्ञ कराइनि था ऐं उते आयलनि सभिनी याजकनि ऐं ब्राह्मणनि वग़ैरह खे मन घुरियो दान ॾेई तृप्त करे छॾीनि था ऐं सभिनी ब्रिजवासियुनि ऐं नंदराय जीअ खे उते पाण सां गॾु कुझु ॾींहं रहण वास्ते चवनि था, जंहिं करे नंद बाबा जी सॼे ब्रिजवासियुनि समेत उते रही पनि था ऐं श्री श्याम सुंदर बलराम जी, राजा उग्रसेन, श्री वासुदेव जी ऐं ॿिया सभई यदुवंशी उन्हनि जी ॾाढे ई प्रेम सां शेवा ऐं टहल कनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 84 जो 3 भाग शुरू करे रहा आहियूं। श्री सुखदेव जी चयो, हे राजा, त्रिभुवनपति जो सुख ब्रजवासियुनि खे ॾिनो थे, तंहिंजी वाखाण को बि करे नथो सघे। जॾहिं 4 महीना कुरुक्षेत्र में रही राजा उग्रसेन द्वारिकापुरी हलण जी तयारी कई, तॾहिं मोहन प्यारे नंद ऐं यशोदा खे रोई चयो त मूंखां तव्हांजा चरण छॾिया नथा वञनि, पर लाचारीअ सां चवां थो त तव्हां बि बिंद्राबन में वञी गायनि जी ख़बर वठो। प्यारा भक्तों, इहो चवणु ॿुधी नंद ऐं यशोदा व्याकुल थी पृथ्वीअ ते किरी पिया ऐं ग्वाल बालनि ऐं गोपियुनि पिणु रोई चयो त हे मोहन प्यारा, असां तव्हांजा चरण छॾे बिंद्राबन ॾांहुं न वेंदासीं। असांखे बि पाण सां द्वारिकापुरीअ में वठी हल। जहिड़ी कठोरताई तव्हां अॻे मथुरा में रहण वक़्तु कई हुई, तहिड़ी हींअर बि करणु घुरो था छा? ऐं यशोदा होश में अची विलाप करे चयो, हे देवकी भेण, तूं मूंखे मोहन प्यारे जे खीर पीआरण वारी सम्झी पाण सां वठी हल। मां मोहिणी मूरत ऐं सांवरी सूरत जे दर्शन करण खां सवाइ ॿियो की बि खाधो या कपिड़ो लटो तोखां न घुरंदीसि। प्यारा भक्तों, जॾहिं राधा प्यारीअ ॿुधो त श्याम सुंदर असांखे छॾे पाण द्वारिका वञणु घुरे थो, तॾहिं उन घणा ई विलाप करे मुरली मनोहर खे चयो त हे प्राणनाथ, हिकु दफ़ो तूं मूंखे बिंद्राबन में छॾे हलियो वियो हुवे, सो मुंहिंजी ही हालत थी हुई। हाणे वरी बि अॻे वांगुरु प्राण वठणु घुरी थो, तंहिं करे हींअर तुंहिंजा चरण न छॾींदीसि। जीअं 16,108 स्त्रियूं तुंहिंजी शेवा में रहनि थियूं, तीअं मूंखे बि पंहिंजी बानी सम्झी शेवा ऐं टहल में रख। जॾहिं त्रिभुवनपति इहो हाल ब्रिजवासियुनि जो ॾिसी सम्झो त ही मुंहिंजे पुठि न छॾींदा ऐं द्वारिका हलणु घुरनि था, तॾहिं पंहिंजी माया फेराए उन्हनि जो मन अहिड़ी तरह कयो जो सभई बिंद्राबन वञण वास्ते राज़ी थिया
ऐं श्याम सुंदर नंद ऐं यशोदा ऐं ॿियनि सभिनी नंढनि वॾनि खे केतिरनि ई क़िस्म जा गहना ऐं रतन वग़ैरह जवाहरात ॾेई मोकिलायो। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजन, विछड़ण वक़्तु जेके विरलाप नंद ऐं यशोदा ऐं श्री राधा ऐं ॿियनि गोपियुनि कया हुआ से मां ॿुधाए नथो सघां। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 84 संपूर्ण थियो। अध्याय 85 वासुदेव जी पंहिंजे पुट श्याम सुंदर जी स्तुति करणु। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जहिड़ी तरह श्याम ऐं बलराम ॿई ॿाहिरि सुबुह जो उथी हमेशा जे दस्तूर मूजिबि जीअं माता ऐं पिता खे दंडवत करण विया, तीअं उटलंदो वासुदेव जी पंहिंजो सर श्री श्याम सुंदर जे चरणनि ते खणी रखियो। इहो हाल ॾिसी श्री कृष्ण जी चयो त हे पिताश्री, तव्हां मुंहिंजे चरणनि ते सर करे छो मूंखे पाप था लॻायो। तॾहिं वासुदेव हथ जोड़े चयो, हे कृष्ण, तव्हां पार ब्रह्म परमेश्वर जा अवतार आहियो ऐं जनम मरण जो को बि वास्तो न अथव। तव्हां जे आदि ऐं अंत खे को बि पाए नथो सघे। मूं अॻे तव्हां जी महिमा नथे ॼाती, पर हींअर रखेश्वरनि जे चवण सां मूंखे पक थी आहे त तव्हां त्रिलोकी नाथ आहियो ऐं सभिनी जीवन में तव्हां जो प्रकाश आहे ऐं सूर्य देवता बि तव्हां जे तेज सां रोशन रही सारे जगत खे सोजरो ॾिए थो। जीअं पाणीअ सां जर ऐं चेतन सभिनी जीवन जी पालना थिए थी, तंहिंखे बि तव्हां जो रूप सम्झणु घुरिजे ऐं चंद्रमा जो पंहिंजनि किरणाहिनि मां अमृत वसाए संसारी जीवन ऐं वणनि खे सुख ॾिए थो ऐं पवन लॻण सां जीवन खे आराम मिले थो ऐं पर्बत पंहिंजे भार सां ज़मीन खे दॿाए लुॾण नथा ॾियनि। गंगा ऐं समंदर वग़ैरह सदा भरियल रही कॾहिं की नथा सुकनि। तिन सभिनी खे बि तव्हां जी कृपा सां एतिरी सुमर्थी रहे थी ऐं जेके जीव जर ऐं चेतन संसार में ॾिसण में अचनि था, उन्हनि सभिनी खे बि तव्हां जी आज्ञा ऐं इच्छा सां ब्रह्मा जीअं पैदा कयो आहे ऐं विष्णु भॻवान पालना कंदड़ ऐं श्री महादेव जी सभिनी जो नास कंदड़ आहे ऐं ब्रह्मा जो रचिंदड़ आहे। तिन सभिनी खां बि तव्हां आदि पुरुष उत्तम आहियो। तव्हां जी माया अहिड़ी त बलवान आहे जंहिं सारे जगत खे मोहे वरितो आहे। तंहिं करे तव्हां खे को बि सुञाणी नथो सघे। बिना तव्हां जी शरण अचण जे आदमीअ खे संसारी माया ॼार खां छुटणु ॾाढो मुश्किल आहे। जीअं बाजे मां वॼाइण वारो पंहिंजे मन घुरिबल राग ऐं रागणियूं कढे थो, तीअं तव्हां संसारी जीवन जी बुद्ध पंहिंजे वस रखी जहिड़ा घुरो था तहिड़ा कर्म उन खां करायो था। तव्हां जे हिकिड़े हिकिड़े वार में हज़ारा ब्रह्मांड बदल आहिनि ऐं तव्हां जे भेद खे को बि ॼाणी नथो सघे। अॼु ताईं मूं पंहिंजे अज्ञान करे तव्हां खे पंहिंजो पुटु सम्झियो हो, पर हाणे नारद मुनीअ जे चवण सां मूंखे पक थी आहे त तव्हां कंहिंजा पुट ऐं पीउ ऐं ॿाहिरि न आहियो। फ़क़ति पृथ्वीअ जे भार लाहिण ऐं दैतन ऐं अधर्मी राजाउनि जे मारण ऐं हरि भक्तनि खे सुखनि ॾियण वास्ते यदुकुल में अवतार वरितो अथव। तंहिं करे मूंखे अहिड़ो ज्ञान ॾियो जो मां तव्हां खे पंहिंजो पुटु न ॼाणी आदि पुरुष भॻवान सम्झां। जीअं तव्हां अजामेल जहिड़नि महापापियनि खे किरतार्थ करे मुक्ति ॾिनी आहे,
तीअं मूं ते बि दयाल थी भवसागर पार उतारियो। ऐं जेसिताईं संसार में जीअरो रहां तेसिताईं तव्हांजे सुमरण ऐं ध्यान में रही माया ॼार में न फासां। सभई चओ जय श्री कृष्णा। अहिड़ी तरह श्री वासुदेव जी पंहिंजे पुत्र यानी के पार ब्रह्म परमेश्वर भगवान श्री कृष्ण जी स्तुति कनि था। इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 85 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।